सॼे मुल्क जियां रोहिड़ी में भी योम तकबीर जो ॾिहाड़ो पुरजोश तरीक़े सां मल्हायो पियो वञे। पीपी रोहिड़ी जे जनरल सेक्रेटरी हाजी अब्दुल ख़ालिक सोलंकी जी अॻवाणी में सभई गाॾियुनि जे काफ़िले में क़ौमी झंडा हथनि में खणी ऐं गाॾियुनि जा मथां फ़ौजी हिमायत जा बैनर लॻाए पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज पाइंदाबाद जी हक़ में नारा हणंदे टांगा स्टैंड खां रोहिड़ी प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। प्रेस क्लब अॻियां रैली जी अॻवाणी कंदड़ हाजी अब्दुल ख़ालिक सोलंकी ऐं ॿियनि पंहिंजे मुख़्तसिर लफ़्ज़नि में पाकिस्तान खे भेटा पेश कंदे चयो त 26 साल अॻु 28 मई ते भारत एटमी धमाकनि जे जवाब ते पाकिस्तान पंहिंजी एटमी ताक़त जो मुज़ाहिरो कयो। पाड़ेसरी मुल्कनि जे धमाकनि खां पोइ पाकिस्तान बि एटमी धमाकनि जो फ़ैसिलो कयो ऐं 28 मई 1998 ते पाकिस्तान जे सियासतदाननि भारत जे मुक़ाबले में 5 लगातार एटमी धमाका कया। पाकिस्तान बलूचिस्तान जे इलाइक़े चौकी में पाकिस्तान भारत के पंहिंजी ताक़त जो जवाब ॾिनो। इन खां पोइ पाकिस्तान के मुस्लिम दुनिया जो पहिरियों एटमी ताक़त ऐं दुनिया जे 7 एटमी ताक़त बणजण जो पिणु एज़ाज़ हासिल थियण सां गॾु एटमी सलाहियत बि हासिल कई, जंहिंखे योम तकबीर जे ॾींहं जे हवाले सां यादि कयो वेंदो आहे। रैली जी अॻवाणी कंदड़नि जो वधीक चवणु हो त असांजी पार्टी जे क़ाइदनि हिकु नज़रिए, हिकु सोच ऐं वतन सां मोहब्बत जी लाज़वाल सचाई ऐं क़ुर्बानियुनि जे दास्तान आहे। पाकिस्तान जे ख़ातिर पंहिंजो हर ग़म ऐं हर मुफ़ाद क़ुर्बान करे छॾियो आहे, छाकाणि जो वतन असांजी माउ, असांजी आन ऐं असांजो घर आहे। असांजी इज़त सुञाणप पंहिंजे वतन पाकिस्तान जी बदौलत मिली आहे। आख़िर में मुल्क ऐं क़ौम जी सलामती लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची